भंडणे पई तो के केतरा दफा झलिम त गदा वारी जिद न कंदी कर। छो माखे जिद करे चई त माखे अज अब्बे दे वठी हल पेकन वठी हल। जने तो के खबर भी हुई त मां वट रुपयो भी ना है, माखे मजूरी ना लगी बदी थे सुनाई वठ कया जेब में रुपयो कोड़ी भी कोने होय भी सही मान के केर समझाए अल्लाह पहाड़ू पटे मान जो छिती थी है धिका थी रे रस्तो आना तो एड़ो असर क्या आई ना सजा आई समझ तुझी ख्वारी दिसन पर चुप कया आई तो रस्तो आप इंदड़ वेंदड़ मानू माके सुनाणींदा आहिन बेदा मां भी रस्ते जे करे रेड कराई थी भाई तू घर पड़ी तो मां तो के दिसंदिया ॻोठ में था आंदी नहीं सुनिया अल्लाह सही माई छो पैदा कई अरे असा के कयो ही त असा जी मुसीबत लाए माई छो पैदा कई हाने घणो टाइम थी गयो हिते डब जमी आए ना असा उलबन ते पर सवारी न आई अदा यो जिंदू गोठ वेंदे आबा वेंदासीं छो न वेंदासीं ॿार गॾु न उते असांखे सालिम छॾे घणा वठंदे जेको आहे किरायो घणो आ 250 रुपया खुदा खुदा कर 150 में हर को हले तो पे तू वरी 250 रुपया ठीक आहे वञ 150 वारो ॻोल्ह वञ अदा अदा नाराज़ न थी मां ख्वार थियो आ माई सां गॾु सोहरनि में वञण केॾी न अज़ियत जी ॻाल्हि आहे कलाक थी वियो बीठो आहे कोई बीहे ई नथो बाबा हाणे तूं छा ई वञी पा वठ 250 हल ठीक आहे अचो वियो हा नंढे खे अॻियो विया हा वियासीं हा निभागी आ हलो लो चंद्री लो आ चंद्री ओ साहब 250 किरायो तो कढो न वाह करे किरायो तो मां वटि 10 रुपया भी ना है ना छा कया 250 देना न त फशरी कंदो कान का टल करणी पवंदी माई हे तो वठ नंढड़ो तो वठ हेडे हेडे तू असांजे ॿारनि ने गंदा इशारा करे तो हथ हड़ंदो अचे पियो जिनसी हिरासा करे पियो हाणे तुंहिंजो पोस्ट सोशल मीडिया ते रखां तो तोखे ख्वार भी करायां तो तुंहिंजे खिलाफ़ कानूनी चाराजोई भी कंदुमि लोफर वैशी दरिंदा डी मां तुंहिंजो बंदोबस्त कयां थो हाणे चइजा बस ख़ैर आहे हे बि असांजी भेण जहिड़ी आहे न्याणी आहे बस छॾियो किराए खे मां वञां थो बी न किरायो ॾियां ई न बी न चांहि पी छॾिजो